कश्मीर 2 ॾींहं अॻु कश्मीर थाणे जी हद ग्रेड स्टेशन साम्हूं समेजा बिरादरी जे माण्हुनि हथां ज़ख़्मी थियल सुबो सोलंकी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। इन मौक़े ते मक़तूल सुबो सोलंकी जे भाइरनि ग़ुलाम मोहम्मद उर्फ़ हीरो सोलंकी, बरकत अली ऐं ॿियनि जो चवणु हो त समेजा बिरादरी जे माण्हुनि वटि असांजे भाउ लियाक़त सोलंकी जा पैसा हुआ, जिन जी वसूली लाइ असांजो फ़ौती भाउ सुबो सोलंकी ऐं लियाक़त सोलंकी वञी रहिया हुआ त वापसीअ दौरान रस्ते में 3 मोटरसाइकिलनि ते सवार जवाबदारनि सजाद उर्फ़ पंजू, एजाज समेजो, मुमताज़ समेजो समेत 9 जवाबदारनि असांजे सुबो ऐं लियाक़त खे मथां लठियुनि कुहाड़ियुनि सां हमिलो करे खेनि सख़्त ज़ख़्मी करण बाद मौक़े तां आसानी सां फ़रार थी विया। वाक़े बाद ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ कश्मीर जी तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे असांजो भाउ फ़ौत थी वियो। ॿिए तरफ़ मक़तूल सुबो सोलंकी जो लाश घर पहुचंदे संदसि घर वारनि में कोहराम अची वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।